दुनिया जे दुखने ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। वाह 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 वाह। हर कंहिंजी दिल दुखायल हूंदी तकलीफ़ूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, दुनिया जो दस्तूर आहे। कंहिंखे कंहिंमां तकलीफ़ूं मिलियूं आहिनि, कंहिंखे कंहिंमां, पर हक़ीक़त ॿुधायांव त हिननि तकलीफ़ुनि जी जेकी दवा आहे न, दवा उहा दुनिया वारनि वटि न आहे, उहा तव्हां असांजे महबूब मदीने वारे साईं वटि आहे। आशिक़ छा थो चवे? दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। मुखे हरि वहम कहाणे, मुखे हरि वहम कहाणे छॾायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। मुखे हरि वहम कहाणे, मुखे हरि वहम कहाणे छॾायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। जॾहिं झोली तुझे आॾो मुंहिंजी झोली सिधो भर दो। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह। जॾहिं झोली तुझे आॾो मुंहिंजी झोली सिधो भर दो। मुंहिंजी दिलि में पंहिंजो इश्क़, मुंहिंजी दिलि में पंहिंजो इश्क़ समायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या साईं। हिते सभई महबूबनि जा आशिक़ वेठा आहियूं ऐं महबूब जा आशिक़ वेठा हुजूं ऐं या रसूल अल्लाह जो ज़िक्र हुजे ऐं ज़ुबान ख़ामोश हुजे। ईअं न मिली करे ॿई हथड़ा मथे खणी काई ज़ुबान ख़ामोश न हुजे। हर हिकु ज़ुबान मां इहे लफ़्ज़ निकिरनि त दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। असांजो ईमान अक़ीदो आहे त तव्हां असांजा अॼोका ई सॾ ई पुकारूं महबूब ॿुधनि वेठा त पंहिंजे आशिक़नि खे ॾिसनि वेठा। हयातुन नबी, हयातुन नबी आहे त शर्मायो न। ॿई हथड़ा मथे खणी छो? क़यामत जे ॾियारीअ तव्हां असांजा हथ गवाही ॾींदा, गवाही साईं। ॿियो को अमल हुजे न हुजे ख़बर न आहे, हिन महफ़िल हिन ज़िक्र जी जॾहिं गवाही ॾियनि छा था सम्झो करम थींदो या न थींदो? त शर्मायो न। ॿई हथड़ा मथे खणी दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या मुखे हरि वहम कहाणे छॾायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। सभिनि खे असां टे ॼणा मारे था वञूं। हाणे इहो बि ॿुधायो कहिड़ा टे? पहिरियों त असांजो लाड़क साउंड माशाअल्लाह। फ़क़ीर खे मां चयोमांसि साउंड घुराइजो साईं, जो असांखे पंहिंजो आहे साईं। माशाअल्लाह ज़बरदस्त, अल्लाह शादो आबाद करे वधाए। हाणे पहिरियों साईं साउंड स्पीकर, ॿियो कुझु असां ॿ ॼणा, माना असां थियासीं टे। हाणे असां टे ॼणा ऐं तव्हां केतिरा ॼणा वेठा आहियो? साउंड वारे दोस्त जा बि टे स्पीकर आहिनि न, तव्हां केतिरा ॼणा आहियो? साईं तव्हां ऐं असांजो एतिरो आवाज़ हुजे जो तव्हां असांजा आवाज़ हिन ॻोठ खां थींदे थींदे महबूब जे पाक रोज़ मुबारक में पहुचे। सुभान अल्लाह। साईं तो चवे राधण ताईं, पर राधण खां किरास करे महबूब जे पाक रोज़ मुबारक ते आवाज़ पहुचे। ॿई हथड़ा मथे खणी दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। दुनिया जे दुखनि ऐं मर्ज़नि खां बचायो या रसूल अल्लाह। मुखे हरि वहम कहाणे, मुखे हरि वहम कहाणे छॾायो या रसूल अल्लाह।
दुखने मर्जन का बचायो या रसूल अल्लाह लगी सिंगार मदीने जी मदीनो याद याद लिखे लगी सिंगार मदीने जी मदीनो याद याद के बजोरो सो मिठा मुखे बजोरो सो मिठा मुखे चुमायो यार रसूल अल्लाह गुनाह के दुखने मरे जने खां बचायो यार रसूल अल्लाह गुनाह के दुखने मरे जने खां बचायो यार रसूल अल्लाह चबे फातिगू को चौक नीड़ो आया तो जो मिठा मदनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह चबे फातिगू को चौक नीड़ो आया तो जो मिठा मदनी सनागर थे सदे सीने सनागर थे सदे सीने सनायो यार रसूल अल्लाह दुनिया के दुखने मर्जन खां बचायो यार रसूल अल्लाह दुनिया के दुखने मर्जन खां बचायो यार रसूल अल्लाह